सेवा में हाजिर। ख़बर अथई कल्ह मां पंहिंजे नुंहं खां छा पुछियोमांसि? सिंधी वीडियोस आजकल देखता कौन है? सिंधी लैंग्वेज इज सो टैकी। सिंधी रील बनाऊंगी तो कौन देखेगा? क्यों बनाऊं मैं? लो ये चवाड़िया ऑनलाइन बारे में तो किथे लिखल ही ना है। सिर्फ कोरोना कोरोना ना ता वेठा लिखन। मां पढ़ंदसी ना हाणे। इंदिरा, ओ इंदिरा, वड़ी केड़ आयो आहे? हाँ बियो बियो आयम। अरे मोहिनी तू हिते कीअं अॾु? तुझी ॾाढी छिक पई थिए त पासे में गौशाला आयमि त मां सोचो तोसां मिलंदी वञा। अच अच अंदर वे मोहिनी अच। ॿियो ॿुधाए मोहिनी कहिड़ो हाल आहे? छा ॿुधाए इंदिरा, हिक पासे हुन मोए मोदीअ तपाए रखियो आहे, हिक पासे मुंहिंजी नुंहं सॼी देर वेठी इंस्टाग्राम जा रील थी ठाहे, फोटा थी कढे, हिंदीअ में थी ॻाल्हाए, अलाए छा थी करे। बाबा भॻवान बचाए। थदी थी मोहिनी, मां तुंहिंजे लाइ चांहि थी खणी अचें। चांहि न खपे, तूं वे मूंसां पहिरियों ॻाल्हियूं कर। नुंहं किथे थी तुंहिंजी? मुंहिंजी नुंहं त तिर वठण वई आहे। अलाए छा पई चए, यूट्यूब ते वीडियो विझंदसि। यूट्यूबर आहे न, तोखे ख़बर अथई न। हा हा, तुंहिंजी नुंहं यूट्यूबर, मुंहिंजी इंस्टाग्रामर, बस स्टूडियो ई था खोलाए ॾियो न ॿिन्हिनि खे। खाली वेठी वीडियो ई शूट कनि हा न। मम्मी मैं बहुत थक गई हूँ, मेरे लिए ग्रीन टी लेकर आओ ना। हाँ पुट छो न, तुझी सेवा में हाजिर। साण पकोड़ा भी तरे चई? नो मम्मा, आई एम ऑन डाइट। नो फ्राइड फूड, ओनली ग्रीन टी। दूर बनी पाए। ये बुड्ढी किधर से आ गई? ॿियो ॿुधाए पुटड़ी, तूं बाज़ार मां तिर वठण वई हुई? यस आंटी, आई मेक फूड वीडियोस। मैं तो यूट्यूबर हूँ ना, जो ट्रेंड में होता है वही सब बनाती हूँ। पर तूं त सिंधियाणी है न पुट, सिंधीअ में वीडियो ठाहे न, हिंदी ऐं इंग्लिश जे पुठियां छो लॻी पई है? सिंधी वीडियोस आजकल देखता कौन है? सिंधी लैंग्वेज इज सो टैकी। इहो टैकी वरी छा आहे? सिंधी ॾिण वारनि ते वीडियो थी ठाहे त सिंधीअ में ॻाल्हाए न। माण्हू सिंधी ॾिण वारनि ते था वीडियो ठाहिनि तॾहिं बि हिंदी इंग्लिश में था ॻाल्हाइनि। छा थींदो? इंदिरा अचे थी कि मां वञा? किथे वई वरी ये कायरा? वीडियो शूट करण वई छा? खाली तुंहिंजे घर में मुकारा कान अथई ये वीडियो शूट जा? ख़बर अथई कल्ह मां पंहिंजे नुंहं खां छा पुछियोमांसि? मां चयोमांसि सॼी देर तूं हिंदीअ में गाना थी ठाहे, सूअरनि वांगुरु शिकिलूं थी ठाहे। माण्हू सिंधी गाननि ते बि रील ठाहे न, असां भले होज माला कयूं न, पोइ छा आहे? गानन जा रील ठाहे न, हिंदी छॾ न, सॼी देर हिंदी इंग्लिश थी वेठी नचे तूं। मम्मी सिंधी की किसको पड़ी है? मैं तो ये सब सिर्फ फॉलोअर्स बनाने के लिए करती हूँ। सिंधी रील्स बनाऊंगी तो कौन देखेगा? क्यों बनाऊं मैं? फायदा क्या है सिंधी ॿोली का? ॿुधे इंदिरा, अॼुकल्ह जी नुंहर फ़ाइदा थियूं पुछनि सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाइण जा। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण जा फ़ाइदा हूंदा आहिनि। मां त चवां फ़ाइदा न त नुक़सान कहिड़ो आहे पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण जो? अॼुकल्ह जी नुंहर त तौबा भॻवान तौबा। भगवान अहिड़ियूं नुंहर जेके खाली हिंदी ऐं इंग्लिश में वेठियूं ॻाल्हाइनि, चल कंहिंखे न ॾे, दुश्मननि खे बि अहिड़ियूं नुंहर न ॾे। ॿुधो माण्हू, उहो त मां हमेशह सिंधी में ॻाल्हाईंदी आहियां। हे त मां वीडियो लाइ हिंदी में नाटक कयो। तव्हां बि मूं वांगुरु सिंधी में ॻाल्हाइण जा फ़ाइदा न पुछिजो, सम्झव? सिंधीअ में ई ॻाल्हाइजो। कीअं वारो असांजो नाटक? असांजे चैनल खे प्लीज सब्सक्राइब कजो ऐं नोटिफिकेशन बेल ज़रूर वॼाइजो। ऐं मां तव्हां लाइ पोइ ग्रीन टी खणी ईंदीमांव। वीडियो खे लाइक कजो, खोड़ शेयर कजो ऐं कमेंट बि ज़रूर कजो तव्हांखे इहो वीडियो कीअं लॻो। मां हिनजी नुंहं तिर वठण वई हुयमि न, तव्हां लाइ बि तिर बोरिंदा ठाहे करे मोकिलींदीसांव। हलो न
इंस्टाग्राम ते फोटो विझंदी सां उतां ई खाई वञिजो। फाइनली ओ माय गॉड आई एम सो हैप्पी असां यो वीडियो शूट कयो लास्ट टू लास्ट ईयर तेरा बोड़ीदा ऐं गजक जो वीडियो विधो हुयो हिन चैनल ते। हरीश अंकल असांखे सेखारियो ठाहिण एंड आई वाज लाइक लाल लोई थी अचे कुछ सुठो करणो पोइ असां चइनी इहो गॾिजी सोचो लिखियो साहिब दादा ओ माय गॉड ही हेल्प सो मच एंड थैंक यू तव्हां सभिनी खे अगरि इहो वीडियो वणे त थोड़ी एक्टिंग एमेच्योर आहे बट दैट्स ओके वी आर जस्ट बिगिनिंग आउट त आई होप तव्हां असांखे सपोर्ट कंदा मिलो था ॿिए वीडियो में मम्मी ने भी असांखे तव्हांखे कुछ ॾेखारियो वाधायूं लख लख वाधायूं लाल लोई जूं तव्हांखे लख लख वाधायूं 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 लख लख वाधायूं लाल लोई जूं तव्हांखे लख लख वाधायूं।